ॻाल्हि ॿुध जो कॾहिं खां माण्हुनि जो मिलण मूंसां बंदि कयो अथई हा छो बंदि कयो अथई छाजे करे बंदि कयो अथई छा लाइ बंदि कयो अथई वॾेरा इन ई सां तव्हांजी इज़त अहमियत शख़्सियत में इज़ाफ़ो थींदो उहो वरी कीअं ईंदो वॾेरा तव्हां सरकारी मुलाज़िमनि खे ॾिसो न सूबेदार हुजे मास्टर हुजे क्लार्क हुजे वांदा वेठा हूंदई सॼो ॾींहुं कोन पई वॼंदी पिया उनखे ॾिसंदा हाणे ॾिसंदा जेॾीमहिल काल बंदि थी वई आहे न पोइ खणंदा जीअं अॻिले खे अहसासु थिए बाबा त साहब बिज़ी आहे अच्छा ॻाल्हि ॿुध इन ई मां फ़ाइदो कहिड़ो आहे इन ई मां फ़ाइदो इहो आहे सरकार त माण्हू तव्हांजो क़दुरु कंदा क़दुरु माना त तव्हांजे वक़्त जो क़दुरु माण्हू पिया ईंदा वेंदा न ॾिसंदा त साहब को वांदो आहे छा जो 24 कलाक उतां ते वात पटियूं वेठो आहे पोइ हीअ कर बूरल खे अञा 5 मिंट इंतज़ारु कर ऐं चईसि त वॾेरो मीटिंग में आहे ज़रूरी मीटिंग में आहे बाक़ाइदे पर वॾेरा हू अचे ॾिसे तव्हां मीटिंग में अकेला वेठा हो त हू छा सम्झंदो त तव्हां जिन्हनि सां कचहरी पिया कयो ठीकु आहे पोइ मां हाणे अंदरि थो वञा पंहिंजी अहमियत थो ज़ाहिर कराए ठीकु आहे मां वञा थो पोइ हुनखे वठी आ हले ठीकु आहे ख़बर बोतर हाणे वांदो थियो आहे बोतार जे न्यातो कयो त मीटिंग में वांदो आहे छा ॿिया बि कमकार घणा आहिनि ऐं अॻिते जेकॾहिं अची न त टाइम वठी पोइ ईंदो कर हाणे हलिया बूरल खे वठी आयो या कोन आयो आहे सही स्वरूप अनोला अधो सोई अधो बोतान जे बस थायो केर ॻाल्हि ॿुध बूरल लेट त काती आहे न मूंखे वांदो न हुयो न ॿिया बि घणा ई कम हुआ देख ख़बर बूरल कीअं आयो हुई वजरा मां पंहिंजे भाउ नूरल आयो आहियां मुंहिंजे पीउ सॻो पुटु आहे त पाण में सॻा भाउर आहियूं ऐं अमा खे नूरल बि ईअं ॼाओ जीअं मां ॼाओसि भाउ वॾो आहे उहो महिरबानी करे मूंखे उनजी ज़मानत में मदद कर न वॾा नूरल जी ज़मानत नूरल जी ज़मानत कान थींदी बाबा समझी न समझी छा समझी वॾेरा ज़मानत कान थींदी तव्हांजी त पुलिस में एॾी वॾी हलंदी बि अथव पुॼंदी अथव पोइ ज़मानत छो न थींदी नूरल ते एफआईआर थी आहे हाणे इन जी कोर्ट में ज़मानत थींदी कोर्ट में वॾेरे जे चवण जो मक़सदु इहो ई आहे ईअं न वॾेरा हा सफ़ा ईअं ई इहा ई ॻाल्हि जेका सरूअ कई आहे मतिलबु हाणे असां तव्हांजे दर ते न अचूं वञी कोर्ट जो दर खड़कायूं न खड़काइण जी कहिड़ी ज़रूरत आहे कोर्ट सुबुह जो 9 खां 2 बजे ताईं खुलियल हूंदी आहे अरे बाबा उन्ही महिल वञो न समझी न समझी छा समझी वॾेरा तुंहिंजी महिरबानी जो तो मूंखे टाइम ॾींदो हाणे मां हलां थो महिरबानी कुर्ब महिरबानी ॿई बूथ में महिरबानी नौकर सरू जी वॾेरा हरू भरू जब या ॻाल्हि ॿुध न मूंखां सीट कान पुॼंदई ए जॻह असांजी ओता कई फिटलनी सीट या समझी न समझी छा समझी सम्झियुसि बोतारा सम्झियुसि पर इहा तुंहिंजी जेकी वॾाई ऐं सीट आहे न इहा तोखे हिकिड़े ॾींहुं वॾी सीट ते विहारींदी बाबा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो